थियो आहे जलवे नुमा जग जे अंदर अरबी सल्लल्लाह मदनी सल्लल्लाह अरबी सल्लल्लाह मदनी सल्लल्लाह थियो आहे जलवे नुमा जग जे अंदर अरबी सल्लल्लाह मदनी सल्लल्लाह अरबी सल्लल्लाह मदनी सल्लल्लाह ऐ नूर सारो शल्तियो संसारवा छो जो पोची वियो यतीम यारवा छो जो पोची अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फलौला फज़्लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु फलौला फज़्लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु लकुन्तुम मिनल खासिरीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू
सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि। माणिक मिट्र संदो माणिक मिट्र संदो में जिया ऊंदा ही में सोजरो हशर वेल हिसाब जे मुझो सुनो छड़े की नवी दो सारे सदी दो मुझो को यारल के चधनी। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अज जो ही प्रोग्राम जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सिलसिले में मुनाक़द कयल महफिल आदलपुर शहर जे करीब में अल्लाह जे ज़ात बाबरकात तव्हां ऐं असां सभिनी गुनाहगारन जो इंतखाब फरमाए बुधण ऐं बुधाइण जी तौफीक अता फरमाई आहे। अॻिते सॼो मैदान खाली पियो आहे दोस्त, पोइ ते घाटा थी वेही रहिया हो। तव्हां अॻियां अॻिते वधो त पोयां वेचारा बीठा आहिनि, उन्हनि जे दिलि में शायदि अॻियां जगह ही कोन्हे का, अॻियां कुशादी जगह ख़ुदा जा बानड़ो वधी अचो अॻिते, वधी अचो अॻिते। पुठियां जेके बीठल आहिनि उन्हनि खे वेहण जी जगह ॾियो। हेतिरो परे खां घुरायो अथव, कम अज़ कम उते पहुची ॻाल्हि त कयूं त आदलपुर जा माण्हू कहिड़ी तबियत जा हुया। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक चारिया या दम दस्तगीर जिंदाबाद, मेहरबानी अदा। लेकिन हाणे गंज थियो। बुधो, हे फकीर नाचीज़ तव्हां दोस्तन खे कुछ बुधाइण तो चाहे। हेतिरो 4 कलाक वन साइड सफर करे आया आहियूं, वरी 4 कलाक वापस सफर करणो आहे इंशाअल्लाह ताला। दिल चाहे थी त मियां गुलाम अहमद वेचारे जेतिरी मेहनत कई आहे, गुज़िरियल साल खां वठी असां सां मुसलसल राब्ते में रहियो आहे। दिल चाहे थी त दोस्तो कुछ ॿुधायूं, तव्हां ज़हनी तौर ते तैयार थियो, छो त ही महफ़िलूं सब कंहिंखे नसीब में न ईंदियूं आहिनि। हिननि महफ़िलुनि जे अंदर अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जह पंहिंजे बाने जे मथां निगाह ख़ास फरमाईंदो आहे, उनखे अल्लाह जी ज़ात हेड़ियूं रहमत वारियूं महफ़िलूं नसीब फरमाईंदो आहे। लेकिन महफ़िलुनि में अचण वारनि जा अजीब नमूना हूंदा आहिनि दोस्तो। हिकिड़ा इन जे लाइ ईंदा आहिनि, हलो अदा मौलवी साहब आयो आहे, ॾिसूं त कहिड़ो थियो बटाकू हणे, ॿुधी बि ईंदासीं, टाइम पास थी वेंदो, भत जा बिट गिरह बि खाई ईंदासीं। हिकिड़ा इन नियत सां महफ़िलुनि में ईंदा आहिनि, अदा हलो त हली ॿुधूं त मौलवी साहब भला कहिड़ा नवां नवां नुक्ता थो बयान करे। हिकिड़ा अहिड़ी नियत सां ईंदा आहिनि, हलो त हली ख़ुदा जे महबूब जे
निस्बत सां मुनाक़िद थियल महफ़िल में वेहूं, यकीनन खुदा जे ज़ात जे रहमत खे जोश ईंदो, उन मुझे महबूब जे सदके में असांजा बेड़ा पार थी वेंदा। दोस्तो, इन टिनी तबीयतुनि जा माण्हू महफ़िलनि में ईंदा आहिनि। खुश नसीब उहे माण्हू जेके टे क़िस्म सां ईंदा आहिनि। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ याद रखी छॾियो, जेकॾहिं तव्हां गुलाब जे बाग जा मालिक आहियो, मेहमान या तव्हां जो दोस्त आहे, जंहिं दोस्त खे तव्हां गुलाबनि जो तोहफ़ो ॾियण था चाहियो, गुलाब त एकड़ में हुजनि या जिरेब ज़मीन में हुजनि, गुलाब त गुलाब आ, पर उहो मालिक चाहींदो त मुंहिंजो दोस्त आ। जेतिरो उन दोस्त सां ताल्लुक, जेतिरो उन दोस्त सां मोहब्बत, जेतिरी उन दोस्त सां मुंहिंजा दोस्तो दिल जो ॻांढापो वधीक हूंदो, दिल चाहींदी त हिन एकड़ गुलाब जे गुलनि में फिरां। हालांकि 10-15 बूटनि मां गुलाब जो हार त ठही वेंदो, लेकिन ठाहींदो कोन। कोशिश कंदो हिन कुंड मां चूंडे चूंडे ॿ गुलाब खणा, वरी हिते पहुची चवंदो ही गुल न ही गुल खणा, ही गुल न ही गुल खणा। ॻाल्हि कहिड़ी आहे दोस्त, गुलाब त मिड़ई गुलाब आ, लेकिन उन गुलाब जे अंदर एतिरो ड्रोड़ी डुकी चूंड छो कंदो आ? हो खुद चूंड न कंदो आ, हुन जी दिल हुन खे मजबूर कंदी आ। छाजे करे मजबूर कंदी आ? दिल चवंदी आ त हे अचण वारे सां जेतिरो तूं प्यार थो करी, जेतिरा ॻोल्हे ॻोल्हे इन प्यार सां गुल पटींदे, उन्हनि जो हिकिड़ो हार ठाहे जीअं जो महबूब जे ॻिचीअ में विझंदे, तुंहिंजी खुद जी दिल ख़ुशि थींदी। उनखे त ख़बर नाहे त तो केॾी मेहनत सां ही गुल पटिया आहिनि, मगर तोखे त ख़बर आहे हिकिड़ो हिकिड़ो दाणो पटे उन जे ॻिचीअ में विझां, अहिड़ो गुलाब जो गुल हार ठाहे विझां जो मुंहिंजे महबूब जे ॻिचीअ में पवे, त दुनिया जे महबूब जे ॻिचीअ में अहिड़ो हार न हुजे जहिड़ो मुंहिंजे महबूब जे ॻिचीअ में। दिल चाहींदी आहे न या न चाहींदी आहे? दोस्तो, जेकॾहिं दुनिया जो इंसान पंहिंजे महबूब जे लाइ करोड़नि गुलनि मां गुल चूंडींदो आहे, हे दुनिया जो बेवफा इंसान ईअं थो करे, ॿुधाए त रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब जे लाइ छा न कंदो। ख़ालिस मीलाद ते ॻाल्हाइण चाहियां थो, ख़ालिस चाहियां थो, हेतिरो परे खां कुझु ॿुधाए वञा, छो त ही कैसेटूं उतां जूं हिते अचनि थियूं, हितां वारियूं ख़बर नाहे काॾे वेंदियूं। मन कंहिंजे अंदर में का इश्क जी चिणग उभरी पवे, उन जो त बेड़ो तरी पवंदो, पर उन जे सदके मूं मिस्कीन जो बेड़ो भी तरी पवंदो। अजीज दोस्त, अल्लाह जे ज़ात बा बरकात तव्हां असां जहिड़नि गुनाहगारनि खे बि चूंडियो आ। कंहिंजे लाइ चूंडियो आ? अल्लाह जी ज़ात बा बरकात कायनात जे तमाम इंसानन जो पैदा कंदड़ा, कायनात जे तमाम इंसानन जो खालिको मालिका, लेकिन अल्लाह जे ज़ात बाबरकात पांजे सोने महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे कुणे में तमाम बनी नौए इंसान के न आंदो वा। अल्लाह जे ज़ात बाबरकात चूंडे चूंडे जियां दाना चूंड बाहन, चावरन में चावर अलग कबाहन, सजा अलग, मुन अलग, अधड़ अलग, डारो अलग। अल्लाह जे ज़ात बाबरकात जेड़ो महबूब सुणो दिनो आ त उनके उम्मत भी रब जे ज़ात चूंडे सुहणी सुहणी दिनी आ। तुझी दिल चाहिंदी आ त पांजे महबूब के सुणो तोहफो दियां, मुझो खुदा भी चाहिंदो आ त पांजे महबूब के उम्मत भी सुहणी दियां। एड़ी उम्मत सुहणी रब जे ज़ात बाबरकात ता फरमाया जो तो असां जड़न किनन को झड़न जो अल्लाह कुरान करीम जे अंदर जिक्र फरमाए चयो कुन
खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मअरूफ व तन्हौना अनिल मुनकर। ओ मुजा दिलबर मां अल्लाह जे ज़ात बाबरकात सुहणी उम्मत तोखे अता फरमाया। तुझी उम्मत सुहणिया केड़ी गाल में सुहणिया जो तुझी उम्मत बुराइन खां रोकी दिया, नेकीअ जे ला सडड़ा कंदिया, खर्च कंदिया, तकलीफूं बर्दाश्त कंदा हन। हज़ारे लखे रुपया खर्च करे परे परे खां आलिमन के घुराए तो अल्लाह जे मखलूक के रब्बुल आलमीन जो कलाम पांजे महबूब जी तारीफ इन जे ला बुधाईंदा हन त मुन मुझे महबूब जी उम्मत पांजे आका जो शान बुधी करे उनन जे दिल में एहसास निदामत थी पवे, अल्लाह जो कुर्ब उनन के नसीब थे, रब उनन ते राजी थी पवे त मदीने वारो मीर भी असां ते राजी थी पवे। ये जलसा इन जे ला कराए बहाना दा अल्लाह जे ज़ात बाबरकात हिन उम्मत के सुणो सॼो, लेकिन कहजे करे महबूब सुहणे जे करे। याद रख जा दोस्त, इहो न सोच जा त तू ज़ात जे बुनियाद ते सुहणो आ या रंग जे बुनियाद ते सुहणो आ या दौलत जे बुनियाद ते सुहणो आ। हरगिज़ न मुंहिंजा दोस्त अज़ीज दौलत में तोखां वधीक वाणिया वेठा हन, सूह में तोखां वधीक यहूदी वेठा हन, पैसे ॾोकड़ में तोखां वधीक काफ़र वेठा हन, लेकिन अल्लाह जे ज़ात बाबरकात उन्हनि खे क़ुरान करीम जे अंदर इज़्ज़त जे निगाह सां न ॾिठो आ, शान जे नाले सां न सॾियो आ। अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब जे उम्मत जे रंग खे न ॾिठो आ, कद खे न ॾिठो आ, सूह खे न ॾिठो आ। जंहिंजे दिल में ख़ुदा पंहिंजे महबूब जे मुहब्बत जो ज़रड़ो ॾिनो आ उनखे अल्लाह जे ज़ात क़ुरान करीम में शान वारी उम्मत करे छॾियो। कंहिंजे करे ख़ुदा इज़्ज़त वारो सॼो अदा ॻाल्हायो, कहजे करे अल्लाह अकबर गौर कर। ओ मुझा दोस्त अजीज तू चवंदो आ त रमजानुल मुबारक शान वारो आ, कोई शक न है रमजानुल मुबारक शान वारो आ। कीअं शान वारो आ जो अल्लाह फरमायो त शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। रमजान जो महीनो शान वारो इन करे आ जो अल्लाह जे ज़ात बाबरकात क़ुरान करीम जो नुज़ूल फरमायो आ। लेकिन रब्बीउल अव्वल रमजान खां भी शान वारो आ। रमजान इन करे शान वारो जो रब क़ुरान करीम के नाज़िल फरमायो। रब्बीउल अव्वल इन करे शान वारो जो रब जे ज़ात साहिब क़ुरान के रब्बीउल अव्वल में नाज़िल फरमायो आ। तू चवंदो आ त क़द्र वारी रात शान वारी आ, कोई शक न है छो त अल्लाह जे ज़ात फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र। इन जे करे क़द्र वारी रात शान वारी आ जो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात गौर सां ॿुधजा आदलपुर वारा। क़द्र जी रात इन करे शान वारी आ जो अल्लाह जे ज़ात बाबरकात क़ुरान करीम के लोहे महफूज़ मां आसमान दुनिया ते नाज़िल इन रात में फरमायो आ। इन करे क़द्र जी रात शान वारी आ। क़द्र जी रात इन करे शान वारी आ जो उन रात
में अल्लाह जे ज़ात बाबरकात मलाइकन जो नुज़ूल फरमाइंदो आ। जंहिं रात में मलाइकन जो नुज़ूल थे उहा रात शान वारी, जंहिं रात में कुरान करीम लोहे महफूज़ खां नाज़िल थी करे आसमान दुनिया ते अचे उहा न रात शान वारी। लेकिन मां तो खां तो पुछां महबूब त महबूब आ, लेकिन हिकड़ी निगाह करे त निहार मज़ारे मुस्तफ़ा ते रोज़े अतहर मुस्तफ़ा ते 70,000 मलाइक सुबह जो ईंदा आहिनि, शाम ताईं ड्यूटी ॾींदा आहिनि। 70,000 शाम जो ईंदा आहिनि, सुबह ताईं ड्यूटी ॾींदा आहिनि। होॾां त हिकड़ी रात मलाइकनि जो नुज़ूल थींदो आ, हिते रोज़ नुज़ूल थींदो आ। मां ईअं चवां आका त बदे जी ॻाल्हि आ, रबीउल अव्वल जी 12 तारीख़ त परे जी ॻाल्हि आ। लेकिन मुंहिंजा दोस्त मां तोखे चवां रोज़े अतहर जो इहो मक़ाम आ, मक़ामे मुस्तफ़ा मुंहिंजे महबूब जे गुंबज़े ख़ज़रा जो इहो शान आ। जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओॾां क़द्र वारी रात हिकड़े पासे आ, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मुंहिंजा दोस्त मज़ार पाक अनवार में रोज़े अतहर जो शान निहार 70,000 मलाइक अचनि था, रोंदा अचनि था, अचनि था त खिलंदा अचनि था, वञनि था त रोंदा वञनि था, अचनि था त खिलनि छो था, महबूब जे दरबार जी हाज़िरी मिली आ, वञनि था त रोंदा छो था वञनि, इन लाथारुनि जो वरी क़यामत ताईं उनखे मौक़ो ई कोन मिलंदो। लैलतुल क़द्र जे त हिकड़ी रात में मलाइक नाज़िल थिया, मुझे मुस्तफ़ा करीम जे रोज़े अतहर ते त 70,000 मलाइक सुबह खां शाम ताईं, 70,000 मलाइक शाम खां सुबह ताईं। मुंहिंजा दोस्तो उन मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजे रोज़े अतहर ते 70,000 मलाइक ग़ुलामी ॾियण जे लाइ ईंदा हुजनि। ॿुधाए त जंहिंजे रोज़े अतहर जो इहो मक़ाम आ, उन रोज़े वारे यार जो शान छा। सोच हे जेका निस्बत आ, हे जेका मीलाद जी निस्बत आ, हे जेको मीलाद तव्हां सां कयूं था, हे तव्हां असां जे वस जी ॻाल्हि ॻाल्हि वस जी ॻाल्हि है। कुरान करीम मां हर ॻाल्हि मुंहिंजी तबीयत आ त अल्लाह जे कुरान करीम मां साबित करे ॾींदो हां। हर ॻाल्हि अल्लाह जे कुरान जी आयत पढ़ंदो हां, हर ॻाल्हि में अल्लाह जे कुरान जी गवाही पेश कंदो हां। इन जे लाइ मुंहिंजा दोस्तो त दुनिया खे ख़बर पवे त अल्लाह जो कुरान चई छा रहियो आहे। अल्लाह तबारक व तआला जा बांधड़ो, हे जेका मुझे महबूब मदीने वारे घोट जे मोहब्बत जे मीलाद जी महफिल आ, हिय तव्हां असां पाण ई नथा मल्हायूं। मां तव्हां के कुरान करीम मां साबित करे ॾींदुसि। दिलनि तव्हां जे असां जे दिल में इहा ॻाल्हि पाण ई नथी अचे, पर उहा ज़ात जेका काल ख़ालिक़ काइनात आ, उहा ज़ात तो असां खे मजबूर थी करे त मुंहिंजे दिलबर जो मीलाद मल्हायो। तू चवंदे कीअं थी अल्लाह जी ज़ात मजबूर करे, मां त नथो मल्हायां, मूंखे अल्लाह मजबूर छो नथो करे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, दूर तनी खां लॾे जन जी नागे मुहड़ मली रॾे, पखा तन पापिन खां परे पराहा अॾे, चांगतनी जी छॾे जे धनारऊं धार चरने। कीअं तोखे छिक थे, कीअं तुझे अंदर में इहो दर्द पैदा थे, कीअं तुझे अंदर में इहा सिक थे, कीअं तुझे दिल के इहो इश्क थे। तुझी त इन पासे वाट ई काने का, जंहिंजी वाट हूंदी आ उहो ई लहंदो आ, जेके लोची ने से ई लहन। छो त सुहिणे लतीफ़ जो वरी ॿियो बैत चवां, फरमाइनि था त जा जा नाहे ज़रूर, तां तां नाहे तबीब को, जुसे सुरियो सूर त करे वे जो वर पयो।
अजतमा तो के अल्लाह जे सुने कुरान करीम मां लोली दई बुधाया हे इश्क जो दर्द दिल में पाण ही पैदा कोन थींदो आ हे जेका दिल में गाल इंदी आ अल्लाह तो कुरान में फरमाए त मां खुदा पाण पैदा कंदो हा इहा दिल में गाल पाण अज खुद कोन पैदा थींदी आ अल्लाह ताला जा बानड़ो जडे हजरत मूसा अलैहिस्सलाम अन्या अंबड़ जे पेट में हुयो ओ मुजा दोस्तो अजीजो तदे फिरौन के नजूमिन बुधायो ओ फिरौन याद रखी छडे अन करीब उहो जवान अचण वारो आ जेको तुझे बादशाही के खत्म कंदो गौर सां बुधजो ए मुंहिंजा दोस्तो मां इन जो आदि न आहियां त ॾाढा सुभान अल्लाह चो नारा हणो न न सिर्फ़ सम्झण जी कोशिश कयो नजूमिन फिरौन खे चयो ओ फिरौन याद रखी छॾिजां उहो जवान पंहिंजे अमड़ जे पेट में अची चुको आहे जीअं उहो दुनिया ते ईंदो उहो तुंहिंजे इन बादशाहीअ खे फिरौनी ताक़त खे ख़त्म करे छॾींदो उन फिरौन चयो ईअं कीअं थो थी सघे मां त वक्त जो बादशाह आहियां मां त अॻे ई अहिड़ो करे छॾींदुसि जो मुंहिंजे बादशाही जे ख़त्म करण वारे खे मां अॻे ई ख़त्म करे छॾींदुसि उनखे जवान थियण कोन ॾींदुसि उनखे पलजण कोन ॾींदुसि उनखे इन मंज़िल ताईं छॾींदुसि कोन जो मुंहिंजे हुकूमत खे ख़त्म करे वज़ीरनि मुशीरनि खे गॾु करे सलाह पुछी अथई सलाह करे ऐलान थो करे पंहिंजा नौकर डुकाए थो छॾे इहे लाठियुनि खे चवे थो याद रखी छॾियो जंहिं बि जगह ते पुट ॼमंदो वञे उनखे क़त्ल कंदा वञो हे फिरौन पंहिंजी हलाए रहियो आहे अल्लाह जी ज़ात पंहिंजी हलाए रहियो आहे मुंहिंजो रब फरमाए थो वमकरू वमकर अल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन मुझो अल्लाह तो फरमाए तहां पंहिंजूं तदबीरूं हलायो अल्लाह पंहिंजी तदबीर हलाईंदो आहे थियण वारो उहो ई आहे जेको मुंहिंजे ख़ुदा जी तदबीर हूंदी आहे जेको मुंहिंजो ख़ुदा ई चाहींदो आहे केतिराई बचड़ा कोहराईंदो थो वञे पर जेॾी महिल सोणे मूसा कलीमुल्लाह जो वारो थो अचे अञा अमड़ जे पेट मां मस निकितो आहे माउ खे डपु थियो आहे किथे फिरौन खे ख़बर न पइजी वञे ॿियनि पुटड़नि वांगुरु मुंहिंजे पुटड़े खे बि क़त्ल न कराए छॾे अल्लाह ताला जे बानेड़ो अचो त हिकिड़े भेरे क़ुरान खे लोली ॾियूं त क़ुरान छा थो चवे अल्लाह जी ज़ात छा थी चवे त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जे अमड़ जे दिलि में इहो ख़ौफ़ पैदा थियो त मतां फिरौन मुंहिंजे पुट खे कोहराए छॾे त मां अल्लाह छा कयो अल्लाह तो पंहिंजे क़ुरान में फरमाए क़ुरान करीम जा हाफ़िज़ वेठा हूंदा व औहैना इला उम्म मूसा अन अर्दिई मुझो अल्लाह तो फरमाए मां अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे कुदरत सां मूसा कलीमुल्लाह जे माउ जे दिल में इहा ॻाल्हि विधी गौर सां ॿुधो छा थो अल्लाह फरमाए व औहैना इला उम्म मूसा अन अर्दिई फइज़ा खिफ्त अलैहि फअल्क़ीहि फिल यम वला तखाफी वला तहज़नी इन्ना राद्दूहु इलैक वजाइलूहु मिनल मुरसलीन। वाह मुझा करीम रब तो जो सोहणे कुरान करीम में आशिकन जे दिलन के सहारो ॾियण दोस्तो अजीजो ही जेक दिल में आवाज ईंदो आ जेको दिल में तड़प पैदा थींदी आ ही जेको दिल में इश्क पैदा थींदो आ
हे तुझे वस जी गाल नाहे मुझे वस जी गाल नाहे हिय त उन कादिर जी कुदरत जंहिंखे चाहींदो आ पंहिंजे पुनल जे पार जो इश्क ॾेई छॾींदो आ। हिन दुनिया जी अंदर हर को मस्ता, को मन मस्ता, को तन मस्ता, को ज़ाल मस्ता, को माल मस्ता, को हाल मस्ता, सब कोई मस्तो मस्त लगो पयो आ। लेकिन भाग भला उन जा जेको महबूब मदीने वारे मीर जे इश्क में मस्त लगो पयो आ। मता तू यार इहो सोची त दिल में ख्याल थो अचे त मीलाद कयां, पर यार वरी ख्याल थो अचे त पोइ ही ख़र्च थी वेंदो, पोइ छा थींदो। ओ यार इहो न सोच त पोइ छा थींदो, लेकिन इहो सोच त कंहिंजे लाइ करे रहियो हुई। इहो जेको दिल में ख्याल थो अचे, इहो ख्याल विझण वारी कहिड़ी ज़ात आ, वरी उन ख्याल खे पाए तकमील ताईं पहुचाइण वारी कहिड़ी ज़ात आ। अच त हिन क़ुरान जे आयत खे खोलियूं त ख़बर। ओ लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में ओहे दीवाना, लगी तुझी तार आजन खे दुनिया में ओहे दीवाना। असहाबी पहिरियों नंबर मुझे महबूब जा थई मस्ताना, लगी तुझी तार आजन खे। लग गई तो खबर पवई ओ मुझा दोस्त अजीज, घर में बिजली कान हणाई थई, फिटिंगी कान कराई थई, बल्ब कोन लगराया थई, जेकॾहिं लगराया थई त उन जो कनेक्शन अञा पावर सां मिलायो ई कोन थई। इए पियो दाहूं करी त मुझे घर में रोशनी नथी थे। रोशनी इए कीअं थींदी जॾहिं जेसिताईं पंहिंजो कनेक्शन उन रोशनी वारन सां न मिलाईंदे तेसी ऊंदा ही तुझो मुक़द्दर रहिजी वेंदी। मुझे करीम रब फरमायो औहैना इला उम्मी मूसा। मां तोखां सवाल थो पुछां ओ आदलपुर जे रहण वारा, कॾहिं हज़रत मूसा पैदा थियो, कॾहिं फिरौन जो ज़मानो आयो। तुंहिंजे असांजे ज़माने सां हज़रत मूसा जे ज़माने जो तालुक नाहे, फिरौन जे बादशाही जो तालुक नाहे। तो असां सां त महबूब मुस्तफ़ा जे ज़िंदगीअ जो हयात तय्यबह जो तालुक आ, आका जे दीन जो तालुक आ। अल्लाह जी ज़ात बाबरकात उहो ई ॼाणे पियो त मूसा अलैहिस्सलाम जी अमड़ छा सोचे रही आ, कंहिंखे बि ख़बर कान्हे, न की मूसा खे ख़बर, न की मुड़स खे ख़बर, कंहिंखे बि ख़बर कान्हे का मूसा जे अमड़ जे अंदर में छा आहे। हिकिड़ो मूसा जी अमड़ पई ॼाणे, ॿियो मुंहिंजो रब्बुल आलमीन जी ज़ात पई ॼाणे। टे खे त ख़बर ई कोन हुई। नौजवान उबासी न ॾेदा, कंधु बि न करी थो, कंधु बि ईअं न कयो, आशिक थी वियो न। यादि रखो मुंहिंजा दोस्तो, हे फार्मूलो समझी छॾियो। ए नौजवानो, हिन महफ़िल जे अंदर जेका महबूब जे मीलाद जी महफ़िल हूंदी आहे, उन महबूब जे मीलाद जी महफ़िल हुजे या मुंहिंजे सुहिणे दिलबर दस्तगीर जे यारीअ जी महफ़िल हुजे, इन्हनि महफ़िलनि जे अंदर जेको भी दिल जे इश्क वारे कनेक्शन सां वेहंदो आ, उन जी तार ई मदीने वारे यार सां मिलंदी आ। मां अॻी ॻाल्हि ख़त्म करे वरी ते ॿी ॻाल्हि थो शुरू कयां, उनखे बाद में थो आणियां। सोच इहो न सोचजां त मां आदलपुर में वेठो हां, यार खां परे हां। हा, इहो उहो सोचींदो आ जंहिंजो तालुक यार सां न हूंदो आ, उहो बादशाह ई कहिड़ो जंहिंखे रैयत जी ख़बर न हुजे। मां तोखां थो पुछां मुंहिंजा दोस्तो, सुहिणो अमीर उमर चओ रज़ी अल्लाह तआला अन्हु, अॼु ॿुध आदलपुर वारा, सुहिणो अमीर उमर फरमाईंदो आ त जेकॾहिं इराक जे सरजमीन ते उठ या घोड़ो बि को थाबुड़ जी किरी पयो,
मां उमर डिॼा थो इन जे लाइ त मां वक़्त जो हाकिम आहियां, मां वक़्त जो अमीर आहियां। डिॼा थो इन ॻाल्हि खां त मतां अल्लाह जी ज़ात बाबरकात मूंखां इहो बि पुछाणो करे, ओ उमर तूं छा पियो करी जो इराक जे सरज़मीन ते जानवर खे थाबो अची वियो, जानवर खे थाबो अचे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो ग़ुलाम चवे त मां डिॼा थो, यानी उन जी ख़बर रखां थो तॾहिं त डिॼा थो। अमीर उमर चवे इराक में उठ या घोड़े खे थाबो अचे, मां उमर डिॼा थो ॿुधा। अमीर उमर खे इराक जे घोड़े जे थाबे जी बि ख़बर आहे। ॿुधाए त अमीर उमर जे आका महबूब मुस्तफ़ा जे इल्म जो मक़ाम छा आहे। तू नथो ॿुधाई त मां थो ॿुधाए। मुंहिंजे करीम रब पंहिंजे क़ुरान करीम में ॿुधाए छॾियो आहे, अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीस अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। मुझे अल्लाह जे ज़ात बाबरकात मुझे महबूब जे शान के ॿुधाए छॾियो आहे त मुंहिंजो महबूब एतिरो त पंहिंजे ग़ुलामन सां प्यार कंदो आहे जो थोरी बि तकलीफ़ मुंहिंजे महबूब जे ग़ुलाम खे ईंदी आहे, उहा तकलीफ़ मुंहिंजे महबूब खां बर्दाश्त कान थींदी आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे क़ुरान करीम जे रुगीने सरसरी तर्जुमे ॾे न निहार, लेकिन इन में जेको शर्त रखियो आहे अल्लाह जे ज़ात उन शर्त ॾे निहार, हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन। इन पासे त कॾहिं गौर कयो ई कोन थई। मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो मुझे महबूब मदीने वारे मीर जे मथा ईमान वारे मोमिन खे जेका तकलीफ़ ईंदी आहे उहा तकलीफ़ मुझे महबूब ते गरी गुज़रंदी आहे। अल्लाह ईअं कोन चयो त हरीसुन अलैकुम बिल इंसान, अल्लाह ईअं कोन फरमायो त जंहिं बि इंसान खे तकलीफ़ ईंदी आहे मुझे महबूब ते गरी गुज़रंदी आहे। सवाली जुमलो आहे, अल्लाह ताला जे ज़ात खां सवाल था कयूं, ओ मुझे करीम रब जेॾी महिल पंहिंजे महबूब खे हुकुम फरमाए, ओ मुंहिंजा दिलबर आका ऐलान कर त मुंहिंजे आका खे त ईअं फरमाए त ऐलान कर, क़ुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। खुलंदो थो वञे मौज़ू, थधि घणो सटको त न ॾींदी अथव न। आऊं आहियां वराज पर चरियो सजण साईं जो ग़ुलाम वेही वियुसि त पोइ जंड खुटनि हट कलाक सवा जा आधी त न आहियो न। नौजवानो ॿुधो, अल्लाह जे ज़ात खां सवाल था कयूं, मौला इन आयत करीमा जे अंदर हुकुम कई त हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन, मुझो महबूब हरीसा, मुझो महबूब फिक्रमंद रहंदो आ, मुझो महबूब उन ख्याल में रहंदो आ। केड़े ख्याल में, कंहिंजे ख्याल में त मुझे उम्मती खे किथे तकलीफ़ न अचे। उम्मती कहिड़ो शर्त आ जेको ईमान वारो आ। ईमान वारो केरा? अचो त मदीने जे मीर खां पुछो, ओ मदीने जा साईं अल्लाह जे ज़ात शर्त ॾेई छॾियो आ तव्हांखे उन जी तकलीफ़ गरी गुज़रंदी आ जेको ईमान वारो होंदो आ। या रसूल अल्लाह हिते 5 नमाज़ूं पढ़ी सब को चे मां ईमान वारो, 3 मदरसा खोले चवे मां ईमान वारो, उज़ा जूं खलूं वठी चवे मां ईमान वारो, चंदे जूं पेतियूं भरे चवे मां ईमान वारो। या रसूल अल्लाह पंहिंजे पाक ज़ुबान सां ॿुधायो ईमान वारो केरा? मुझे आका फरमायो ॻाल्हियूं सभिनी जूं ॿुधी छॾियो, अॼु मां आका थो ॿुधायां त ईमान वारो केरा। मुझे साईं फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन।
मुझे आका मदीने जे मीर फरमायो ला युमिनु अहदुकुम तवा मां कोई हिकड़ो भी तेसी ईमान वारो नाहे हत्ता अकून अहब्ब इलैहि जैसे मां मुस्तफा सा प्यार करे केतरो प्यार करे म्यू वालिदिही अब्बे अम्मा का वधीक प्यार करे व वलदिही न्याणन ऐं पुटन का वधीक प्यार करे वन्नास अजमाइन कायनात जे अंदर जेतरा भी इंसान रहन था जेते उन्हनि सभिनी खां वधीक मां मुस्तफा सां प्यार नथो करे तेसी ईमान वारो नाहे। ये कंहिंजो फ़ैसिलो आहे जो महबूब मुस्तफा जो कंहिंजो फ़ैसिलो आहे गाला गाला कंहिंजो फ़ैसिलो आहे ए आदलपुर वारा अज दिल जा कन खोले वे हे दिल जो कंप्यूटर नौजवान खोले वे हे फकीर तोखे ॿुधाए थो वञे ईमान वारे जी निशानी मदीने वारे साईं ॿुधाई आहे हाणे मदीने जे साईं ईमान वारे जी निशानी ॿुधाई आहे अल्लाह इन ईमान वारे जे लाइ चयो आहे त हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन